हाँ त नाज़रीन हिन वक़्तु शाहजहान जेको असांजो जाम शोरे जो छा पर असांजी हिन वक़्तु सिंध जो बहितरीन यूट्यूबर आहे ऐं टिकटॉक ते हुन जूं तमामु घणियूं वीडियोज़ हलंदियूं आहिनि। सो अंदरां हू पंहिंजो जेको बि चइनि सालनि में सामान खणी आयो हुयो ऐं उन सां गॾु हू यादूं बि खणी निकितो आहे ऐं हाणे हू हिन जाम शोरे खे अलविदा चई हितां वञे पियो। कंहिं शाइर जे चवाणी त रफ़ाक़तुनि जा ॾींहं गुज़रंदा वञनि था, छॾे साथ साथी उॾाणा वञनि था। इहे मस्तु तुंहिंजूं निगाहूं ओ साईं, वरी ज़ुल्फ़ तुंहिंजा छुहण कोन थींदा। सवेरे सवेरे ही महताबी चेहरा, वरी से असां खां ॾिसण कोन थींदा। वञूं था हसीनो ही शामूं छॾे, सो त एॾी शाम हसीन आहे, पर जेकॾहिं शागिर्द न आहिनि ऐं शागिर्दियाणियूं न आहिनि त इहा शाम बि नथी वणे। शागिर्द बि न, हा ॿई गॾु न, ॿ हा पोइ सही आहे। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सो ही शामूं जेके आहिनि से तमामु घणियूं हसीन आहिनि जाम शोरे जूं। सो उन्हनि शामुनि में बि अॼु ॾाढी हीअं उदासी आहे। छा आहे जो हिन जाम शोरे जी शाम खे हसीन बनाइण वारा ही शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि ऐं जेके न आहिनि त ही जाम शोरो बि ॼण त उदास लॻो पियो आहे। सो सवेरे सवेरे ही महताबी चेहरा, वरी से असां खां ॾिसण कोन थींदा। वञूं था हसीनो ही शामूं छॾे अॼु, शराबी उकाबी निगाहूं छॾे अॼु, ऐं ही मखमूर सारियूं हवाऊं छॾे अॼु, छॾियूं था वञूं अॼु ही हुस्न जो हिंदोरो, इहो जाम शोरो, इहो जाम शोरो। सो इहो शाहजहान जो जाम शोरो आहे, ज़ाकिर खोसे जो जाम शोरो आहे, सॼी सिंध जो जाम शोरो आहे जेको शऊर जो शहर आहे ऐं जितां इल्मु पखेड़िजे थो ऐं हीअ सिंध यूनिवर्सिटी माउ यूनिवर्सिटी आहे। ऐं सो शाहजहान तव्हां हितां वञो पिया ऐं आख़िरी हिन हॉस्टल जे हिन गेट ते बीठा आहियो ऐं हाणे हिन जाम शोरे खे अलविदा चई तव्हां शायदि रक्शे में बि चढ़ंदव। साहिबु तव्हां सां गॾु असांजो नौजवान शाहजहान बि आहे ऐं ही हिन ज़ूलॉजी मां 4 साल पास कया आहिनि ऐं यादूं आहिनि। हीअ जेके दोस्त बीठा आहिनि हेॾां जे बीहनि त सभु ख़बर पवंदी त ही सभु नौजवान हिते बीठा आहिनि ऐं आया आहिनि। सो हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो शाम जाम शोरे जी शाम ॾाढी हसीन शाम हूंदी आहे। सो उहा तॾहिं हसीन हूंदी आहे जॾहिं हिन जाम शोरे जा मालिक हिते हूंदा आहिनि। उहे मालिक शागिर्द आहिनि ऐं शागिर्दियाणियूं आहिनि जेके हिन जाम शोरे जे हिन शाम खे अञा वधीक हसीन बणाईंदा आहिनि। और इक़बाल रिंद जूं ॾाढियूं ख़ूबसूरत सिटूं आहिनि त खेसि चइजो त हितां गुज़र न करे, शहर जो शहर दर बदर न करे। खेसि चइजो त अखियूं थकी पवंदियूं, मंज़रनि जो डिघो सफ़र न करे। खेसि चइजो त नई जवानी आहे, शाम जे पहर ते कहर न करे। खेसि चइजो त हितां गुज़र न करे, शहर जो शहर दर बदर न करे। सो शाहजहान तव्हां सां बि कुझु न कुझु यादूं ज़रूरु हूंदियूं, का अहिड़ी यादि जेका तव्हांजे दिलि ते तव्हांजे ज़हन में हुजे त तव्हां बि ज़रूरु ॿुधायो। छा आहे जो हिकिड़ा ही साईं वारा आहिनि जेके अॼु खां 8 साल 10 साल अॻु में हिन जाम शोरे खे अलविदा करे चुका आहिनि ऐं तव्हां वरी उहे हिन जाम शोरे जा सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द आहियो ऐं जेके हाणे तव्हां अलविदा करियो पिया ऐं तव्हां वञो पिया त तव्हां वटि हिन जाम शोरे लाइ कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं कहिड़ी का यादि हुजे जेका जीअं साईं ॿुधाई तव्हां वटि का अहिड़ी यादि आहे? चाचू बिल्कुलु तमामु ई घणियूं यादियूं आहिनि। हिते जेको असां हॉस्टल में रहियासीं ऐं जेको डिपार्टमेंट वग़ैरह अचु वञु असांजो थींदो हुयो रेगुलरली। ऐं जंहिं टाइम असां फस्ट ईयर में आया हुआसीं त सीनियर चवंदा हुया त यूनिवर्सिटी तव्हांजी जेका आहे उहा तव्हांजे दोस्तनि सां आहे ऐं तव्हांजी बैच सां आहे। त जेकॾहिं तव्हां पास आउट थी वेंदव, तव्हांजा दोस्त वग़ैरह, इहो माहौल जॾहिं हलियो वेंदो उन खां बाद जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी में ईंदव त तव्हांखे उहा पंहिंजाइप वारी फीलिंग न ईंदी। त अॼु जॾहिं असां हिते आया आहियूं ऐं माना उहे अंदरि हॉस्टल ते उहे दोस्त न आहिनि या वरी असां डिपार्टमेंट असांखे वञणु न थींदो, उहो दोस्तनि सां जेको आहे कैंटीन ते वञी करे ग्रेवी लाइ रड़ियूं न थींदियूं, माना बहस मुबाहिस न थींदो, नंढे नंढे टॉपिक खे वॾो वॾो छिकींदा हुआसीं पाण दोस्त। माना इहे सभु जॾहिं गॾु हुआसीं उहो टाइम हुयो त तंहिं टाइम असांखे उन्हनि जी क़ीमत ख़बर न हुई, पर हाणे जॾहिं गुज़री वियो आहे त असांखे हाणे उनजी क़ीमत ख़बर पवे थी, आज़ान पई अचे त तमामु बहितरीनु यादूं आहिनि हिते। चंडिया साहिबु तव्हांजी तमामु घणी महिरबानी। जेके बि सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द हितां पढ़ी विया आहियो उहे यकीननि जॾहिं हीअ यूट्यूब ते वीडियो ॾिसो त ओॾी महिल ज़रूरु कमेंट कजो त तव्हां हिन जाम शोरे में जॾहिं मोकिलायो पिया हिन जाम शोरे खां त तंहिं वक़्तु तव्हांजा अहसास कहिड़ा हुया ऐं तव्हांजूं
फीलिंग्स कहिड़ियूं हुयूं ऐं हिन वक़्तु जॾहिं तव्हां हिन जामशोरे खे ॾिसो पिया त कीअं पिया ॾिसो? जिते बि हुजो ख़ुशि हुजो, मुस्कुराईंदा रहो, खिलंदा रहो। हा त नाज़रीन, इहो ई जामशोरो जेको कॾहिं मिलाईंदो आहे त कॾहिं वरी धार बि कंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं वरी इन जूं जॾहिं यादूं सताईंदियूं आहिनि या गुज़राई पल ज़हन में यादि ईंदा आहिनि त वरी उन्हनि यादुनि खे यादि करण लाइ बि के दोस्त हिते पहुची वेंदा आहिनि ऐं शागिर्द इन्हनि हॉस्टलुनि ते गुज़ारियल पल यादि कंदा आहिनि इन्हनि खे ॾिसी ऐं उहे गुज़रियल रातूं ऐं उहे शाम जा पहर। सो हींअर हिकिड़ा असांजा दोस्त शाहजहान वारा त हिन जामशोरे खे अलविदा करे ऐं सामान इहो खणी वञनि पिया ऐं ॿिया वरी इहे साईं वारा आया आहिनि ऐं हिन जामशोरे जी यादि जिन खे सतायो आहे। अयाज़ जो ॾाढो भलो शेर आहे त यादि माज़ी कजे, रूह राज़ी कजे, दिलि थी चाहे वरी यादि ताज़ी कजे, मन हू परची पवे आज़ी न्याज़ी कजे, प्यार में छो भला जल्दबाज़ी कजे। सो यादि माज़ी कजे, रूह राज़ी कजे, यादि ताज़ी कजे। सो ही साईं वारा आया आहिनि पंहिंजनि यादुनि खे ताज़ो करण लाइ। सो हिते इंग्लिश डिपार्टमेंट में साईं वारा रही विया आहिनि ऐं अॼु बि हिते घुमण लाइ आया आहिनि, उन्हनि हॉस्टलुनि खे ॾिसण लाइ आया आहिनि साईं यारनि जो की मां चवंदुसि पाण पंहिंजो थोरो तारीफ़ कराइनि ऐं पाण थोरो ॿुधाइनि बि त तव्हां कहिड़े साल में हिते रहिया हो ऐं कॾहिं रहिया हो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो इफ़्तिखार चांडियो आहे। मां हिते सिंध यूनिवर्सिटी में इंग्लिश डिपार्टमेंट जो स्टूडेंट रही चुको आहियां 2014 में 2K14 में। ऐं उन खां बाद में वरी पंहिंजी जर्नी ते हलिया वियासीं CSSPMS कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन्स उन्हनि ते। ऐं अल्हम्दुलिल्लाह वरी कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ हींअर दिलि ॾाढो सारियो त छो न उहे यादूं ताज़ियूं कयूं वञनि। उहो डिपार्टमेंट घुमियोसीं ऐं उहो पंहिंजी हॉस्टल खे ॾिसण जे लाइ असीं हिते आया आहियूं ऐं ॾिसी करे ईअं लॻे थो ॼण वक़्तु उते ई ठहिरजी वियो आहे ऐं असीं उन साॻी लम्हे में हिकु दफ़ो ॿीहर सैर करे रहिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह तमामु सुकून वारी हिकिड़ी कैफ़ियत थी वई आहे। जामशोरे में वञण खां पोइ जॾहिं तव्हां हिते हुयव तॾहिं जामशोरे खे कीअं ॾिठव ऐं हींअर जॾहिं अॼु आया आहियो त हिन जामशोरे खे कीअं पिया ॾिसो? असांजा काफ़ी दोस्त जंहिं वक़्तु असां आया हुआसीं यूनिवर्सिटी में असांजी एडमिशन थी हुई त ईअं चवंदा हुआ त बाबा यूनिवर्सिटीअ जा सिर्फ़ु 2 ॾींहं ॾुखिया हूंदा आहिनि, हिकिड़ो पहिरियों ॾींहुं अचण वारो ऐं ॿियो वञण वारो ॾींहुं लास्ट डे। सो इन्हनि 2 ॾींहंनि खे छॾी करे यूनिवर्सिटी सॼो सोन हूंदी आहे, हिकु वंडरफुल जेका पिक ऑफ मेमोरीज़ हूंदी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिकु जामशोरो ख़ासि करे जामशोरे सां जेका निस्बत रहे थी जंहिं माण्हू जी उहा ॾाढी जेका निराली हूंदी आहे। ऐं जी उस्ताद बुखारी चए थो यादि यारनि जी उस्ताद सांढे किथे वक़्त खां वेकिरी ज़िंदगीअ खां डिघी, एतिरी जेतिरी केरु सोचे सघे तेतिरी मुंहिंजी तोसां मुहबत मिठा एतिरी। सो तव्हां वटि बि तमामु घणियूं यादूं हूंदियूं चांडिया साहिबु, अहिड़ी का यादि जेका तव्हांखे तमामु तव्हांजे ज़हन ते हुजे ऐं तव्हांजे दिलि में हुजे ऐं उहा जेकॾहिं तव्हां हिन नाज़रीन सां शेयर करणु चाहियो जेके हिन वक़्तु यकीनन जॾहिं मां हीअ वीडियो रखंदुसि त केतिरा ई माण्हू ॾिसंदा त उन्हनि लाइ तव्हां वटि छा पैगाम हूंदो ऐं कहिड़ी यादि तव्हां ॾसींदा? हूअं त हिन यूनिवर्सिटी सां जुड़ियल असांजूं खोड़ सारियूं यादूं आहिनि, पर तमामु बहितरीनु यादुनि मां हिकु यादि इहा बि आहे त असां राति जो देरि सां जेको आहे न हितां दोस्तनि सां गॾिजी करे ॿाहिरि निकिरी वेंदा हुआसीं, ख़ासि करे CC ते चांहि पीअण ईंदा हुआसीं ऐं हितां ॿाहिरि निकिरी जामशोरे फाटक ते वेंदा हुआसीं ऐं उतां डिनर करे वरी जेको आहे वापसि उन ज़ोरो शोर ऐं पॉइंटनि में हिकिड़ो गाना ॻाईंदा ऐं मश्करियूं कंदा, दोस्त पाण में मज़ाक़ूं कंदा ईंदा हुआसीं। उहो हिकिड़ो इंजॉयबल मोमेंट्स हूंदा हुआ ऐं मतिलबु उहे शयूं हिन वक़्तु ताईं उहे टहक जीअं कननि में गूंजंदा आहिनि ईअं गूंजनि था। ऐं हिन वक़्तु हर शइ जे हूंदे सूंदे सिर्फ़ु हिकु ई कमी महसूसु थिए थी त छो न हिकु दफ़ो हिकु सेकंड जे लाइ, हिकु मिंट जे लाइ उहे साॻिया पुराणा दोस्त हिते वापसि मिली वञनि त रूह रिहाण थी वञे। ऐं हिते अचण जो असांजो ख़ासि मक़सदु हिकिड़ो इहो बि हुयो त असांजा जेकी इंग्लिश जा क्लासमेट्स हुआ उन्हनि असांजी रियूनियन पार्टी रखी हुई हैदराबाद में त असां हिननि पलनि खे जीअं वराए हिकिड़ो फ्लोरिश करे सघूं ऐं वराए उन्हनि खे हिकिड़ो गुज़ारे सघूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन शइ मतिलबु सिंध यूनिवर्सिटी ख़ासि करे ऐं जामशोरे दिलि में जेको घरु कयो आहे उहो ताहयात रहंदो ऐं हमेशह जॾहिं बि हिन जी यादि सताईंदी असां पहिरियों उघाड़े भॼाईंदासीं। जी महिरबानी चंडिया साहिबु।